सुप्रीम कोर्ट फौजी अदालतुनि में आम शहरनि जे ट्रायल खे गैर कानूनी करार ॾेई छॾियो। सुप्रीम कोर्ट जी 5 रुकनी बेंच तरफ़ां फौजी अदालतुनि में आम शहरनि जे ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्त मंज़ूर। 9 मई वाक़िअनि में मुलविस जवाबदारनि जो आम अदालतुनि में केस हलाइण जो हुकुम। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु दफ़ो ॿीहर फौरी तौर चूंडुनि जी तारीख़ ॾियण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त जमहूरियत में कंहिं बि क़िस्म जो रंडकू विझणु परेशान कंदड़ हूंदो आहे। कंहिं ॿिए इदारे जे हुकुम खां अॻु इलेक्शन कमीशन खे आम चूंडुनि जो ऐलान करणु घुर्जे। इदारनि अंदरि ऐं इदारनि विच में एतमाद पैदा करणो पवंदो। आम चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान जल्द थी वेंदो। लेवल प्लेइंग फील्ड कंहिं ख़ासि पार्टी खे कामयाब कराइण जो नालो आहे त कुझु न चवंदसि। कंहिं सियासी पार्टी खे चूंडुनि जे अमल खां ॿाहिरि करण जो हामी न आहियां। नवाज़ शरीफ़ पैदाइशी पाकिस्तानी आहे। बायोमेट्रिक संदसि हक़ आहे। गैर कानूनी पनाहगीर वापसि वञी पंहिंजे पासपोर्ट ते वापसि अची सघनि था। कंहिं बि हिकु मुल्क जे शहरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो तासुर दुरुस्त न आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़। नाणे वारो अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार आमदनी खां वधीक सासन जे केस में बरी। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत नेब जे बयान जी रोशनी में केस ख़त्म करे छॾियो। एहतसाब अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त इसहाक़ डार ख़िलाफ़ आमदनी खां वधीक सासन जे केस में के बि शाहिदियूं नाहिनि। सुप्रीम कोर्ट तरफ़ां 90 ॾींहनि अंदरि आम चूंडूं कराइण बाबति केस जी ॿुधणी 2 नवंबर ताईं मुलतवी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां रिमार्क ॾींदे चयो आहे त आम चूंडुनि बाबति केस जी ॿुधणी पहिरीं थियणु घुर्जे हा। हाणे जेकॾहिं चूंडूं थियणियूं ई आहिनि त 90 ॾींहनि अंदरि त नथी थी सघनि। आदमशुमारी कॾहिं शुरू थी ऐं कॾहिं ख़त्म थी ख़बर ई न आहे। कंहिं आदमशुमारी कराइण में देरि कई जेकॾहिं कंहिं कानून जी भञकड़ी कई त आर्टिकल 6 लागू थींदो। सदर आम चूंडुनि जी तारीख़ न ॾिनी त अदालत छा करे। पंहिंजी अमलदारी बरक़रार रखण लाइ हुकुम जारी करे सघिजे थो। हैदराबाद में सिंध पब्लिक सर्विस कमीशन ख़िलाफ़ सवें शागिर्दनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। लाड़काने में सवें शागिर्दनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। फैज़गंज में भी इम्तिहानी नतीजनि ख़िलाफ़ सिविल सोसाइटी जी एहतजाजी रैली। अॻवाननि जो चवणु आहे त सीएमओ जे इम्तिहाननि दौरान वॾे पैमाने ते बेक़ाइदगियूं कयूं वयूं आहिनि। ऑर्डर रद्द करे नए सिर मेरिट ते भर्ती कई वञे। पीरन जी हवेली में ज़्यादती खां पोइ क़त्ल थियल नीगरी फातिमा फड़ो जे केस में फयाज़ शाह जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। नीगरी जे क़त्ल केस बाबति ॿुधणी 1 नवंबर ते थींदी। असद शाह, हिना शाह, फयाज़ शाह ऐं इम्तियाज़ मीरासी खे पेश कयो वेंदो। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप जी मैच में पाकिस्तान जे अफ़गानिस्तान ख़िलाफ़ बैटिंग क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म ऐं ओपनर अब्दुल्ला शफ़ीक़ जूं शानदार 50। इमामुल हक़ ऐं मोहम्मद रिज़वान वॾो स्कोर न करे सघिया।